अब अला ही छा लिखियल असां ॿ टे दर्जा पढ़ी पऊं त इहो अची वञे उस्ताद चयो हाणे मूंखे यादि बि कोन थो थिए अला लिखियल अलाए छा आहे अलाह करे को सुठो पढ़ियल शागिर्द अचे जंहिंखां मां पुछा कयां त हीउ लिखियल छा आहे भोला घुरा कंहिंखे बाक़ी असां खां त हाणे कोन थो ई पढ़िजे अलाह करे अचे हेॾो कानो ओ हेॾे बी छाला बाबा छाला खेरा अलहमदुलिल्लाह लिखियल मूंखे लॻी त लिखियल पढ़ियल तो पाकाई मूंखे ॿुधाए छा लिखियल आहे यार कुर्ब कर इहो पतो लिखियल आहे अल्लाह पुत्र माना तूं बि जट छा थियो इहो पतो लिखियल आहे छा जो हीरो सारो सिधो लिखियो पियो त वांधो अरे एटे आपरे इहो पतो लिखियल आहे काथे पढ़ी कड़बड़ी पढ़ी हुई आहे अॼुकल्ह जा नौजवान बि अहिड़ा आहिनि हाणे लिखियो सिधो पियो आहे चवनि था उबतो लिखियल आहे किथे पढ़िया बाबा तव्हां जहिड़ा सरकारी मास्तर थींदा छोरनि खे ई पढ़ाईंदव इहो पतो लिखियल आहे कान्हे ख़बर हल खुदा जी का मार पवे खुदा जी का सणाई थिए ये लिखियल आहे सो सिधो सिधो चवंदा उबतो लिखियल आहे छोरनि में हाल न आहे बस